वैसा ट्रायल स्टूडियो में जॾहिं बि असां ख़बर खणी ईंदा आहियूं, काई न काई शइ खणी ईंदा आहियूं। खैरपुर ज़िलो अमन मान जे हालतुनि खे, कंडीशन खे ॾिसंदे खैरपुर ज़िलो सिंध पुलिस SST नियाज़े खां कंट्रोल खां ॿाहिरि थी वियो आहे। रोज़ क़तलाम, रोज़ ख़ुदकशियूं, रोज़ फुरियूं, रोज़ धाड़ा जो मामिलो हिकिड़े पासे ऐं ॿिए पासे असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर में ख़ासि करे तालुका किंगरीअ में जेके क़बीला जहिड़ा था हलनि उन्हनि खे हथ सां हथी वठाई थी वञे। हथी कीअं थी वठाई वञे? असांजे क़बीला जहिड़नि में अमन मान जी सूरत हाल तमामु हिकिड़ो संगीन अख़्तियार करे वई आहे। ईअं न करे ख़ुदा न ख़ासि बेगुनाह अमन जी जेलियूं ख़ाली थियनि, जहिड़ो कि असांजे तालुके किंगरीअ में जेके रतोशाण जूं रांदियूं शुरू थियूं आहिनि उन्हनि खे कंट्रोल में आंदो वञे ऐं पंहिंजो अमन मान बहाल करायो वञे। ईअं न थिए त बेगुनाह अमन जी जेलियूं ख़ाली थियनि। असांजा क़बीला जहिड़ा जोड़े जा करोड़ा सां गॾु जेको असांजो जतोई उलरा ऐं हीअं ताज़ो वाक़ियो जेको थियो आहे, उलरा बिरादरीअ खां नारेजा बिरादरीअ जा 2 नौजवान खे शहीद कयो वियो आहे। अहिड़े मुए के हालात में 2 दफ़ा मेड़ियूं बि वयूं आहिनि, पर पोइ बि उन मेड़ खे मान न मिली सघियो आहे। ऐं उहो छो न मिली सघियो आहे? काई वजह हूंदी। अहिड़े तरीक़े ते असां SSP खैरपुर, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे, DIG सखर ऐं IG सिंध खे अपील था कयूं त ख़ुदा रा खैरपुर ज़िले ते रहम कयो वञे। खैरपुर ज़िलो असांजो कश्मीर ज़िलो बणिजी वियो आहे, घोटकी ज़िलो बणिजी वियो आहे। इन्हनि खे हथीअ सां हथ सां वठायो थो वञे, इन ते अमन मान ते कंट्रोल करायो वञे। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सन TV न्यूज़, पिरालो।